नासिर शहदादकोट में नींगरी ट्रैक्टर हेठां अची चिभाड़ची फौत थी वई आहे। तफ़सील रहियो आहे साजिद खड़। जी साजिद। जी बिल्कुल शहदादकोट जो ही अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। नींगरी जेको आहे रांदि खेॾंदड़ नींगरी आहे उहा ट्रैक्टर हेठां अची चिभाड़जी फौत थी वई आहे। संदसि घर में कोराम मची वियो आहे। शहर जे मसण महले में जेको आहे अफ़सोसनाक इहो हादसो पेश आयो आहे। रांदि खेॾंदड़ नींगरी जेको आहे हादसे में फौत थी वई आहे। पुलिस मूजिबि जेको हीउ हादसो आहे पंहिंजे मसण महले में पेश आयो आहे। जंहिंखां बाद ड्राइवर जेको आहे फरार थी वियो आहे। हादसे बाद जेकी नींगरी हुई हुनखे तालका अस्पताल शहदादकोट मुंतकिल कयो हुयो। जिते जेको आहे नींगरी जेकी आहे शकीला धीअ अरबाब जमाली जेकी 5 वरनि जी ॿुधाई पई वञे, जंहिंजे जेको आहे फौत थियण जी डॉक्टरनि जेको आहे तस्दीक कई आहे। जॾहिं त हादसे बाद ड्राइवर फरार थी वियो आहे ऐं पुलिस अची जेको आहे ट्रैक्टर पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे ऐं जेको नींगरीअ जो लाश आहे उहो वारसनि हवाले कयो वियो आहे, जंहिंजे जेको आहे घर में कोराम मसल आहे। जी साजिद, तव्हांजी महिरबानी।